जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो ईद स्पेशल ट्रांसमिशन ईद उल अज़हा जी स्पेशल ट्रांसमिशन मेहरान टीवी जे अंगण तां ऐं आउं आहियां तालिब हुसैन मुग़ल मूंसां गॾु आहिनि ताहिरा ऐं ईद जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में वॾी ईद आहे हज जूं बि मुबारकूं सभिनी पांधीड़नि खे जेके ॾिसंदड़ आहिनि असांजा ऐं ईद उल अज़हा जूं मुबारकूं गॾो गॾु असीं चवंदासीं त जेकॾहिं तव्हां क़ुर्बानी कई आहे त ज़रूरु मुस्तहिकनि खे ग़रीबनि खे ज़रूरु यादि रखिजो क़ुर्बानी जा टे हिसा हूंदा आहिनि हिकिड़ो पंहिंजो ॿियो पाड़ेसिरनि जो ऐं टियों मुस्तहिकनि जो ऐं गॾो गॾु सफ़ाई सुथराई जो ख़्यालु बि कजो त ताहिरा असां ॻाल्हि कईसीं पे ब्रेक जो वक़्तु थी वियो ऑनरशिप जे हवाले सां अदी सोबिया ॻाल्हि कई त ऑनरशिप लाज़मी आहे जॾहिं आउं इस्करदू में हुअसि पूरो साल त मूं ज़ाहिर उते खोड़ सारियूं डॉक्यूमेंट्रीज़ बि ठाहियूं विज़िट बि कयो ऐं उते तारीख़ी माग मूं ॾाढो घुमिया त उते हिकिड़ो मेन इस्करदू जो क़िला खरपूचो जेको उते जे किंग अली शेर ख़ान अंचन ठारायो हो ऐं अली शेर ख़ान अंचन उहो हो जंहिं अकबर बादशाह खे 3 दफ़ा जंग में शिकस्त ॾिनी ऐं अकबर बादशाह उनखे इहो चई हुन सां माइटी कई त जेकॾहिं दुश्मन ताक़तवर आहे त हुन सां दोस्ती करणु घुरिजे ख़ैर त उहो जेको क़िलो आहे उहो क़िलो हिकिड़े पहाड़ जी चोटीअ ते आहे ऐं हुनजे चौधारी दरिया आहे सिर्फ़ु हिकिड़े पासे खां रस्तो आहे हिकिड़े पासे दरिया शोख आहे ऐं ॿिए पासे सिंधू दरिया जेको वहे थो अॻियां हली सिंधू दरिया थो थी वञे इहो अचे थो त उन क़िले जा जेके रॉयल फैमिली आहे जेका राजा फैमिली आहे जेका उनजी हेरिटेज मां आहे त उहा अञा बि उते मौजूदु आहे रॉयल फैमिली ऐं केतिरी बि का बि हुकूमत हुजे का बि गवर्नमेंट हुजे हू उन क़िले खे उन सरकार खे नथा ॾियनि हुननि पंहिंजी मालिकी उन जे मथां क़ाइमु रखी आहे पंहिंजी ऑनरशिप उन जे मथां क़ाइमु रखी अथनि ऐं उनखे अॼु बि हिकिड़े पर्सनल घर वांगुरु हुनजी मालिकी कनि था विज़िटर्स अचनि था इंटरनेशनली विज़िटर्स अचनि था उते उन्हनि खे वञणु ॾियनि था इजाज़त आहे पर कंहिंखे उते छेड़छाड़ करण जी इजाज़त न आहे इवन को बि पथर उतां खणी वञणु नथा ॾियनि त इहा हूंदी आहे ऑनरशिप इहा हूंदी आहे मालिकी त मैडम सोबिया वारी ॻाल्हि त असांखे बि ईअं ई करणु घुरिजे रखणु घुरिजनि असां वटि ईअं आहे तव्हां शाही महल ऐं फैज़ महल में वेंदा कोट डिजी में त हुननि जा जेके मेहदी साहब अॼु बि उते मालिकी कनि था त पहिरियां ईअं हूंदो शाही महल ऐं फैज़ महल खे शूटिंग जे लाइ इस्तेमालु करे वठिबो हो या हिन जे लाइ वेडिंग शूट्स जे लाइ त उन ते हिननि पाबंदी कई त असांजा अबाणा घर आहिनि तव्हां हिननि खे अजीब मश्करी ठाहे रखी आहे तव्हां हिन मां कमायो था असांजे लाइ असांजी जमा पूंजी आहे तव्हां असांजे पर्सनल प्रेमिसिस में अची असांखे डिस्टर्ब छो था कयो तीअं ई हिते मीरनि जी हवेली आहे हैदराबाद में मीर हैदर साहब हुनजी जेको आहे सो ॾिस वठि सॼी कनि था ऐं हुननि जो बि इहो ई आहे त मूं हुननि खे रिसेंटली चयो मूं चयो तव्हां हीअं हर ईंदड़ शादीशुदा जोड़े खे माण्हुनि खे ईअं अची फोटोग्राफी करणु ॾियो था या त तई हिते जेकॾहिं मेंटेनेंस केरु थो करे छा आहे छा न आहे चईं असांखे सॼी पाण थी करणी पए त मूं चयो पोइ तव्हां जीअं हू मुखिया हाउस ते टिकट रखनि था हर शइ कनि था त तव्हां छो नथा इहे कयो चईं असांजो घरु आहे असांजा इमोशन्स आहिनि असां हुन जा पैसा रखूं इहो असांखे मुनासिबु नथो लॻे माण्हू अचनि ॾिसनि भले ॾिसनि पर कंहिं कंहिं महिल असांखे बेज़ारी इहा थी थिए त अधु राति मंझराति फ़ोन करे बि असां शादीशुदा जोड़ो अचे थो शूट कंदो इहा असांखे शइ ह्यूमिलिएट थी करे भले अची ॾिसनि असांजी हिस्ट्री आहे तारीख़ आहे को मसइलो कोन्हे पर माण्हुनि खे हिन शइ जो थोरो लिहाज़ हुअणु घुरिजे त अॻिला हुन घर में रिहाइश पज़ीर आहिनि हुननि जी बि का प्राइवेसी आहे असांखे हुन शइ जो सिर्फ़ु ख़्यालु करणु घुरिजे एतिराम में इहे शयूं करणु घुरिजे बिल्कुलु सही जीअं स्टार्टिंग में ॻाल्हि कई थी न जॾहिं असांखे जेको आहे हर फैसिलिटी मिलंदी आहे त पोइ हुनजो ग़लति इस्तेमालु न करणु खपे सो ईअं ई जेकॾहिं किथे तव्हांखे फैसिलिटेट कयो वञे पियो जिते तव्हांखे वेलकम कयो वञे पियो त पोइ हुनजो ग़लति फ़ाइदो बि न खणिजे ज़ाहिदा साहिब मौजूदु आहिनि ज़ाहिदा साहिब हिस्ट्री जी ॻाल्हि हले पई नौजवाननि में हिस्ट्री खे कीअं मुंतक़िल कजे छा था सम्झो स्पेशली असांजी जेको यंग स्लॉट आहे यंगस्टर्स आहिनि अॼुकल्ह नौजवाननि में मां सम्झी ॿाहिरि निकिरण जो रुझान वधियलु आहे उहे जेको ॿाहिरि निकिरनि था टूर ते त उन्हनि जो इहो चाम ई आहे न या हुन दिलचस्पी आहे जो ॾिसनि था हिननि शयुनि खे इहो आहे हुननि जी सोच हिकिड़ी हिस्ट्री ॾांहुं घटि थी वञे ॿियनि शयुनि ॾांहुं नेचर ॾांहुं चऊं त खणी वधीक वञे थी पर जेकॾहिं असांजी हिस्ट्रीअ में हुननि खे वधीक दिलचस्पी पैदा करणी आहे त इन में असांजी गवर्नमेंट खे बि कुझु अॻियां भरो अचिणो मूंखे यादि अचे थो असां नंढा हूंदा हुआसीं साध बेलो हूंदो हुओ हिकिड़ो सखर में हिंदुनि जी हिकिड़ो तमामु मुक़दस जाइ आहे उहा ऐं असांजो नंढपण उते गुज़रियो आहे काफ़ी छो उहे मुंहिंजे बाबा जिन जा दोस्त हुआ कामरेड ताजन अबरोज साहब मुंहिंजा वालिद जॾहिं आचर थींदो हो त असां सभिनी ॿारनि खे चवंदा बाबा अॼु साध बेलो हलणो आहे मुंहिंजो दोस्त आहे हुते ऐं उहो संभालींदड़ आहे हुतां जो ऐं असांजी हिंदू कम्यूनिटी जा उहे माण्हू उन्हनि साध बेले खे एॾो त सुहिणो करे उते रखियो आहे एतिरो त उहो ख़ूबसूरत आहे ऐं जॾहिं ईअं सम्झो को जज़ीरो आहे उहो दरिया जे विच ते उहो जज़ीरे वांगुरु आहे ऐं जॾहिं हिननि जी नया शादीशुदा जोड़ा हूंदा आहिनि या ॿिया अहिड़ा फंक्शन हूंदा आहिनि उहे वॾे एज़ाज़ सां उनखे उते वठी वेंदा आहिनि इन्हनि लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ हूंदो आहे त इन कम्यूनिटीअ पंहिंजो हिकिड़ो संभाले रखियो आहे न इहो विरसो आहे न हुननि जो
उन जी संभाल कई अथनि। इहे ई शयूं आहिनि, जेकॾहिं असां संभालींदासीं न त इहे शयूं रुली वेंदियूं। ऐं जेकॾहिं तव्हां नौजवाननि जी ॻाल्हि कयो था त असांजा नौजवान बाइक खणी चवनि था ॿाहिरि सां निकिरूं था, भई टूर करिणो आहे, वञिणो आहे, परे घुमिणो आहे, फिरणो आहे। रोडनि रस्तनि खे त अहिड़े गीले था रखनि त वॾो रोड जो असां एतिरो फ़ासिलो तइ कयोसीं, पर उहो हिस्ट्री ते कमु नथा करणु चाहिनि। हिस्ट्री हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिं ते बाक़ाइदा हिकिड़ी कंसंट्रेशन खपे, हिकिड़ो ध्यानु खपे, ऐं उन खां पोइ पहिरें पढ़िजे उन हिस्ट्रीअ खे, उन खां पोइ उनखे वञी ॾिसिजे। मज़ो तॾहिं ॾींदी आहे हिस्ट्री, बाक़ी सिर्फ़ु हिकिड़ी नज़र फिराइण सां उहो मज़ो न रहंदो। हिते असां जेसिताईं मुंहिंजो अंदाज़ो त हिते असांजा जेके फैमिली मेंबर्स आहिनि, जेके पेरेंट्स आहिनि, उन्हनि जी ज़िमेदारी वधीक हूंदी आहे। छाकाणि त जीअं हाणे आउं आहियां, मूं वटि पंहिंजा जेकॾहिं 2,500 किताब आहिनि, त नेचुरली मुंहिंजे नंढड़े में किताब पढ़ण जो वीचार अचे पियो। कुझु देरि पहिरियां ॻाल्हि कई त तव्हांखे मेहंदी पसंदि न आहे। मुंहिंजा वालिद साहब कामरेड ताजहूं अबरोज आहिनि, उन्हनि खे पढ़ाई लिखाई पढ़ण सां ॾाढी दिलचस्पी हुई। असांजे घर में तव्हां यकीन कयो, नंढे लाइ असां पंहिंजे घर में सिर्फ़ु लाइब्रेरी ॾिठीसीं। असांजा 2 घर हुआ, हिकिड़े खे बाबा पंहिंजी उताक ठाहे छॾी। उताक लफ़्ज़ असांजो सिंधी लफ़्ज़ आहे, पर उन में सम्झो ईंदो आहे त उते सभु वेहंदा, वेही कचहरियूं कंदा, अहिड़ी का कोन हूंदी हुई उताक। बाबा जिन जो उताक हिकिड़ी मशहूरु सिंध जो उताक हुई, जंहिंमें वॾा वॾा कामरेड ईंदा हुआ। उन ज़माने में नंढी जॾहिं मुंहिंजो दौरु आहे नंढपण जो, त मां उहो ॾिठो आहे। उन दौर में त चाचा सोभो गयान चंदाणी अचे थो, अयाज़ शेख अचे थो, ऐं चाचा इब्राहिम जो साहब अचनि था, रसूल बख्श पली जो साहब अचनि था। इहे सभु असां कचहरी में ॾिठासीं। त उन्हनि जी जेका सोच हुई, उन्हनि जेका ॻाल्हाइणु हूंदो हो, उहो आम ॻाल्हाइण त न हूंदो। बिल्कुलु बाबा जिन सां जेके उन्हनि जी कचहरियूं थियूं त इन जो निचोड़ उहे किताब हुआ, उहे लाइब्रेरी हुई। बिल्कुलु जेके बाबा जिन उहे हिते जमा कया ऐं पढ़ंदा रहंदा हुआ राति जो मतिलबु बाबा जिन जी आदत हुई त पाण बि किताब पढ़ंदा ऐं असांखे बि चवंदा बाबा किताब पढ़ो। ॿाराणा ई सही गुल फुल हुयो या नोनिहाल हुयो, ॿाराणा असांखे वठी ॾींदा हुआ। त इहा हिकिड़ी दिलचस्पी वालदेन ॾांहुं अचे थी। जेकॾहिं इहा वालद खे या वालदा खे ॾिसबियूं न इहे शयूं, त ॿार में मुंतकिल थींदियूं। मां हिन वक़्तु राइटर आहियां, मां एतिरा किताब लिखिया, त इहे शयूं मां नंढे लाइ पढ़ियूं। बिल्कुलु किताबनि सां, लाइब्रेरी सां मूंखे हिकिड़ो माहौल मिलियो। ऐं मूंखे पोइवारी कई मुंहिंजे बाबा जिन, बाबा हे किताब खपेव, हे किताब नओं आयो अथव वठो। उहो मां सम्झी को रिसालो कोन हुयो जेको असांजे घर में न ईंदो हो, उहा का अख़बार कोन हुई जेका असांजे घर में न ईंदी हुई। इवन बाबा जा कुझु दोस्त हुया अमेरिका में ऐं इंडिया में, जॾहिं उहे ईंदा हुआ त बाबा जिन खे चवंदा असांजी कहिड़ो भला तोहफ़ो वठी अचूं। असां वटि रहण ईंदा हुआ, जॾहिं ईंदा हुआ त पंहिंजे तोहफ़नि सां गॾु ईंदा हुआ। त बाबा चवंदा बसि मुंहिंजे किताब वठी अचिजो, ऐं यकीनन ख़ूबसूरत किताब वठी ईंदा हुआ। लेनिन सीरीज़ ई बाबा खे कोन पई मिले, अलाए किथां बाबा घुराई। उहो ई न जेको इनपुट हूंदो आहे त पोइ आउटपुट उन ई तरह हूंदो आहे। सोबिया साहिबा मतिलबु हिस्ट्री या मैथमेटिक्स जीअं ॻाल्हि कयूं था त असां वटि जेको आहे न फॉर्मुलाज़ असांखे यादि करणा पवंदा आहिनि, पर जॾहिं तव्हां ॿिए हंधि फॉरेन कंट्रीज़ में पढ़णु वञो था त तव्हांखे उते जेको आहे न फॉर्मुलाज़ लिखी ॾींदा आहिनि, तव्हांखे उहे जेको आहे न यादि कोन करणा पवंदा आहिनि। हा तव्हां जेको आहे सो फॉर्मुलाज़ न्यू जॾहिं जनरेट कयो था त उहा हिकिड़ी अलॻि तव्हांजी रिसर्च हुनखे काउंट कयो वेंदो आहे। हिस्ट्री बि इन ई तरह थोरो ख़ुश्क सब्जेक्ट आहे, छा त सम्झो इंट्रस्टिंग इनखे कीअं बणाइणु खपे। मूं जॾहिं हिस्ट्री जा किताब पढ़िया आहिनि, तव्हांखे आउं ॿुधायां त शुरू खां वठी न हिस्ट्री मूंखे वणंदी कान हुई, पर हिस्ट्री खे कलम बंदि करण जो जेको डिफरेंट तरीक़ो मूं मुमताज़ मिर्ज़ा साहब जो पढ़ियो, मूं डॉक्टर बलोच साहब जो पढ़ियो, त हुननि हिस्ट्री खे यादगिरियूं करे जॾहिं लिखियो, मेमोआर्स करे जॾहिं लिखियो, त इहा शइ न तमामु घणी इंट्रस्टिंग थी वई। जीअं कहाणियूं पढ़ंदा हुआसीं बचपन में त इंट्रस्ट थींदो हो, तीअं ही कहाणियूं ते लॻियूं। सफ़रनामा एतिरा ख़ूबसूरत ऐं राग जूं जेके कहाणियूं उहे एतिरियूं ख़ूबसूरत, हिस्ट्री एतिरी सुठे तरीक़े सां। हैदराबाद शहर जी हिस्ट्री ते जीअं मूं हिकिड़ो किताबु पढ़ियो मुमताज़ मिर्ज़ा साहब जो, सुप्रिया संधी ॻाल्हिड़ी। उहो किताबु हुननि मोहम्मद यूसुफ खे, उस्ताद मोहम्मद यूसुफ खे डेडिकेट कयो, पर उन में हुननि जेका हैदराबाद शहर जी तारीख़ लिखी आहे, मां सम्झां थी त हैदराबाद ते एतिरी सुठे तरीक़े सां तारीख़ कंहिं न लिखी आहे। हुननि शुरूआति कई मीरनि जे दौर खां, त इहे टंडा कीअं ठहिया, सभु छा मसइला हुआ, छो त ई पाण टंडे बागे जा हुआ, त उहा पार्टीशन कीअं थी, ऐं उन वक़्तु सिंध जा हालात छा हुआ, माहौल छा हो, ऐं उन खां पोइ हैदराबाद शहर में कीअं जहान हूंदो हो, कीअं वॾा सभु। त मां सम्झां थी हिस्ट्री खे जॾहिं सभु यादगिरियूं करे असीं लिखूं था न, त पोइ हिस्ट्री तमामु ख़ूबसूरत थी वञे। थोरी देरि पहिरीं तव्हांजी ॻाल्हि ते हली त तारीख़ जी कीअं कजे निशानदही, त इहा हक़ीक़त आहे या छा। कोई चए थो त उन ते मूंखे हिकिड़ो किसो यादि आयो त सुकरात पंहिंजी ज़िंदगी में न कॾहिं कुझु शइ लिखी न हुई। हुन जे बारे में हुन जा जेके बि उसूल वसूल लिखियल हुआ से प्लाटो जा लिखियल आहिनि, ऐं प्लेटो हुन ते जॾहिं लिखियो आहे त उहो
छो त हुनजो एतिरो डेडिकेटेड शागिर्द रहियो आहे जो चए थो त मूं जेका बि शइ लिखी आहे सा एज़ इट इज़ लिखी आहे। पर काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जिन सुकरात ते मुख़्तलिफ़ तरीक़े सां जेकॾहिं लिखियो आहे त उहे चवनि था त न हीअ शइ हीअं न या ईअं आहे। पर ज़्यादातर जेको यकीन कयो वञे थो सो प्लेटो ते कयो थो वञे, छाजे करे जो उहो हुनजो क्लोज़ स्टूडेंट हो। त अहिड़े ई तरीक़े सां जीअं डॉक्टर बलोच जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि कजे थी त डॉक्टर बलोच जी तहक़ीक़ जी काफ़ी शयूं सेम अचनि थियूं जॾहिं मुमताज़ मिर्ज़ा बि उन्हनि ते ओहिड़े तरीक़े सां लिखे थो। टॉपिक ॾाढो वॾो आहे, ॾाढो सुठो टॉपिक आहे। मां चाहींदसि त सुबुह मेरान जेको असां प्रोग्राम कंडक्ट कंदा आहियूं मां उनमें तव्हांखे ज़रूरु इनवाइट करणु चाहींदसि। उनमें असां जेको हिस्ट्री सां रिलेटेड खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त हिकु यूज़फुल प्रोग्राम अवां ताईं पहुचाए सघूं। सुबुह साहिब अवां वटि लाइब्रेरी आहे बसंत हॉल में, ॿारनि जो कीअं इंट्रस्ट पैदा करणु खपे लाइब्रेरी जे हवाले सां एज़ अ मैसेज मां चाहींदसि ऐं तमामु व्यूवर्स ताईं इहा ॻाल्हि पहुचे। असां नंढा हूंदा हुआसीं त असांखे कहाणियूं वॾनि खां ॿुधणु ॾाढियूं पसंदि ईंदियूं हुयूं। असां हिते हिकिड़ो जेको रिवाइव कयो आहे ट्रेडिशन सो स्टोरी टेलिंग जो ट्रेडिशन स्टार्ट कयो आहे, जंहिंमें असां वटि जेके रखियल किताब आहिनि जीअं नोनेहाल जी सवेर ॻाल्हि थी त मूंखे उन ते मुस्कुराहट आई इन ॻाल्हि ते असां बि नोनेहाल लाइब्रेरी में रखियो आहे। हकीम सईद जे इंस्टीट्यूट खे लिखी असां नोनेहाल किताब उते रखायो आहे छो त असांखे ख़बर आहे नोनेहाल केॾो इंट्रस्टिंग हूंदो। सो स्टोरी टेलिंग सेशन असां रखियो आहे त जीअं ॿारनि जे अंदरि कहाणी जो हिकिड़ो माना हिकिड़ो हूंदो आहे न शौक़ु हूंदो आहे, रुझान हूंदो आहे, हू कहाणी ॿुधनि तंहिंखां पोइ हू कहाणियूं ॿुधाइणु सिखनि। छो त असां पंहिंजनि वॾनि खां कहाणियूं सिखियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां हुननि जे अंदरि शौक़ु अचे थो त असां किताब पढ़ंदासीं या कहाणी ख़बर हूंदी घर वञी असां घर वारनि खे ॿुधाईंदासीं। त इहो हिकिड़ो नयो तरीक़ो आहे ॿारनि खे किताबनि जी तरफ़ वठी अचण जो। तंहिंखां पोइ आर्ट खे असां हिकिड़ो मीडियम ठाहियो आहे त किताब कॉमिक्स रखिया आहिनि असां जेके ॿार ॾिसनि था, किताबनि में इंट्रस्ट वठनि था, पिक्चर ॾिसनि था त उन्हनि खे मज़ो थो अचे, उनखे रिक्रिएट करण जी कोशिशि था कनि त तंहिंजे करे बि हू किताब ज़रूरी सम्झनि था। त मां सम्झां थी इहे हिकिड़ा सुठा तरीक़ा आहिनि जंहिंमें असां ॿारनि खे इंट्रस्ट ॾियारायूं। बिल्कुलु बिल्कुलु इलाही सुठो लॻो प्रोग्राम में अवां मौजूदु रहिया सोभिया साहिबा ऐं मैडम ज़ाइदा ॾाढो सुठो लॻो अवां मौजूदु रहिया। सोभिया साहिबा अवां खां पुछंदासीं पहिरीं कमेंट्स वठंदा आहियूं अची करे कीअं लॻो ईद स्पेशल ट्रांसमिशन? तमामु सुठो। हिते हिन जॻह सां मुंहिंजो तालुक़ु ॾाढो सुठो आहे ऐं मूंखे हर दफ़ा ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि मूंखे इनवाइट कयो वेंदो आहे। मूं कॾहिं हिते जे कंहिं प्रोग्राम जे लाइ इनकार न कयो आहे ऐं उहो इन ई करे जो मूंखे ॾाढो मोहबत सां प्यार सां सॼो वेंदो आहे, ॾाढियूं इंट्रस्टिंग ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि ऐं मूंखे मज़ो बि ईंदो आहे त हीउ हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जितां असीं पंहिंजो मैसेज कन्वे करे सघूं था। हिते अचण खां पहिरीं ख़्याल हो त ईद जे हवाले सां छा ई सवाल जवाब हूंदा, पर कचहरी करे मज़ो थो अचे एतिरो जो दिलि चए थो माण्हू ही कचहरी करे। तमामु सुठो लॻो अची। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। ईद जे ॾींहुं ते टाइम ॾियणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे, ॾाढो हार्ड हूंदो आहे। तव्हां असांखे टाइम ॾिनो, प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे व्यूवर्स ताईं पहुची रहियो आहे। जी मैडम लास्ट में तव्हांजो छा मैसेज हूंदो असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ? मूंखे त हमेशह ई सुठो लॻंदो आहे मेरान ते अचणु ऐं मेरान ते ईअं सम्झो मुंहिंजो ॿियो घरु आहे। बिल्कुलु माशाल्लाह 12 सालनि खां मां हिते रही आहियां, प्रोग्राम रहियो बिनते हवा त उन खां पोइ वरी कुझु महीननि लाइ मां छॾे बि वियसि। पर ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो अरसो रहियसि ऐं मूंखे फील ई न थियो आहे कॾहिं त को मां हिकिड़े उपरी जाइ ते थी वञा। हिते आहे सभई जेके आहिनि मेंबर्स मूंखे पंहिंजा घर भाती जहिड़ा लॻंदा आहिनि ऐं हमेशह मूंखे मेरान मां उहो ई प्यारु मिलियो आहे जहिड़ो हिकिड़ो घर मां मिलंदो आहे। त सुठो लॻंदो आहे स्पेशली जॾहिं तव्हां मूंखे ईद ते घुराईंदा आहियो या अहिड़ा क़िस्म जा प्रोग्राम हूंदा आहिनि, अहिड़ियूं गैदरिंग्स हूंदियूं आहिनि, उन में तव्हां यादि कंदा आहियो त वधीक ख़ुशी थींदी। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, ॾाढो सुठो लॻो। ॿिन्हिनि महिमाननि जा लख तोरा ऐं अव्हांखे वीह ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं बि ॾींदासीं। तव्हां व्यूवर्स खे बि खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। हींअर हलूं था चिल्ड्रन्स टाइम प्रोग्राम आहे, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे, अव्हां ख़ुदि ॼाणो था। इंतिखाब ऐं जेको आहे सो राहत उन प्रोग्राम खे ॾाढे सुठे अंदाज़ में अव्हां ताईं पहुचाईंदा आहिनि। सो चिल्ड्रन्स टाइम ॾिसूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था ईद जी स्पेशल ट्रांसमिशन।
स्क्रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी ऐं मेहरान टीवी तां ईद उल अज़हा जी स्पेशल ट्रांसमिशन में आऊं आहियां तालिब हुसैन मुग़ल मूंसां गॾु मौजूदु आहिनि ताहिरा उमीद त अॼोकी ट्रांसमिशन तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी हूंदी खोड़ सारा गेस्ट खोड़ सारियूं कचहरियूं खोड़ सारा नगमा गीत ऐं प्रोग्राम्स हा ऐं जेको आहे ईद प्लेस बि खोड़ सारा तव्हांजे लाइ आहिनि हीअ जेका स्टार्टिंग थी आहे न ॾाढी ख़ूबसूरत थी आहे म्यूज़िक सां थी आहे ऐं इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक हूअं मूंखे ॾाढो वणंदो आहे हूअं बि चयो वेंदो आहे साइकोलॉजिस्ट चवंदा आहिनि थेरेपिस्ट चवंदा आहिनि त तव्हांखे जेकॾहिं घणा स्टक थी विया आहियो सफ़ा तव्हां घणो तंग थी विया आहियो त पोइ जेको हिकिड़ी थेरेपी आहे न घर में तव्हां ॿियो कुझु न पर म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स जेको आहे सो उन थ्रू तव्हां रिलैक्स थी सघो था म्यूज़िक मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं मां सम्झां थी त म्यूज़िक हर इंसान खे वणंदो आहे तव्हां जेकॾहिं ख़ुदा जी तख़लीक़ ॾिसो कुदरत काइनात ॾिसो ख़ुदा जा रंग ॾिसो ख़ुदा जी कुदरत ॾिसो पहाड़ नदियूं पाणी रंग हर शइ जॾहिं तव्हां ॾिसो था उन्हनि में हिकिड़ो म्यूज़िक असांखे ज़रूरु मिलंदो आहे सुबुह जो जॾहिं उथंदा आहियूं उहे माण्हू जेके नेचर जे ॾाढो क़रीब हूंदा आहिनि नेचर लवर्स हूंदा आहिनि उन्हनि खे त पखियुनि जी जेका ॿोली हूंदी आहे न उहा बि उन्हनि खे एज़ म्यूज़िक लॻंदी आहे सो म्यूज़िक इज़ एवरीथिंग पाण ईअं चई सघूं था ईद आहे ऐं ईद जी स्पेशल ट्रांसमिशन आहे खोड़ सारियूं ईद जूं तव्हांखे ॿीहर मुबारकूं ॾींदासीं वाधायूं ॾींदासीं तव्हां ईद जी स्पेशल ट्रांसमिशन ॾिसी रहिया आहियो मेहरान टेलीविज़न तां ऐं तालिब तव्हांखे ॿुधाए चुका आहिनि त तालिब मुग़ल मौजूदु आहिनि ताहिरा जो मौजूदु आहियूं असां ऐं तव्हां ॿिया बि होस्ट हिते ॾिसंदव ॿिया बि तव्हां जेको आहे सो बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही पिया चओ ऐं मूंखे लॻे पियो तव्हांजो मैसेज अॻियां थी वञे पियो सो यस जी असां महिमाननि जी तरफ़ हलूं था आयल जेके मुअज़्ज़िज़ असांजा महिमान मौजूदु आहिनि ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में हाणे वक़्तु नथा वठूं उन्हनि जो असां तारीफ़ कराईंदासीं हुमेरा शेख शम्स साहिबा मूंसां गॾु मौजूदु आहिनि हिन स्टूडियो में ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में पाण राइटर आहिनि पाण हमेशह मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते लिखंदियूं रहियूं आहिनि हा हा बिल्कुलु बिल्कुलु ॾाढियूं सुठियूं पोइट आहिनि ख़ूबसूरत अंदाज़ में लिखंदियूं आहिनि को अहिड़ो मौज़ू न आहे जंहिं ते उन्हनि न लिखियो हुजे ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि जो लिखणु हूंदो आहे जॾहिं बि तव्हां उन्हनि खे पढ़ो था त तव्हांखे उहो मैसेज ॾाढो आसानी सां सम्झ में अचे थो ऐं मेहरान टेलीविज़न जी स्क्रीन ते डिफरेंट प्रोग्राम्स में अपीयर थींदियूं रहियूं आहिनि तव्हांखे दिलि जी गहराई सां मैडम भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम ईद जूं खोड़ सारियूं मुबारक हुजनि थैंक यू सो मच हर साल जीअं हाणे बि तव्हां सां गॾु आहियूं हा ॾाढो सुठो मैडम लास्ट टाइम मूंखे शिकायत कई हिकिड़े साल में त ईद जेके न घटि हूंदियूं आहिनि बल्कि कोन हूंदियूं आहिनि सो असां लिस्ट में नालो एड करे छॾियोसीं त मैडम खे जेको आहे न ईद ते एनी हाउ हूअं त यादि कंदा ई आहियूं ईद ते बि यादि करिणो आहे मैडम खां बग़ैर जेको आहे न ईद असांजी अधूरी आहे जी अॻियां वधूं था ॿियो नंबर सीट ते जेका जनाब मूंसां गॾु मौजूदु आहे इंडस लॉ कॉलेज सां हुनजी वाबस्तगी आहे पाण स्टूडेंट आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे एडवोकेट चवणु त हिकिड़ो 4 साल जी स्टडी हूंदी आहे उन खां पोइ तव्हां एडवोकेट चवराया वेंदा आहियो हिकिड़ी प्रैक्टिस हूंदी आहे उन खां पोइ तव्हां जेको आहे वकील बणजंदा आहियो तव्हां एडवोकेट बणजंदा आहियो पाण जेको आहे सो वकालत जी तालीम हासिलु करे रहियूं आहिनि इंडस लॉ कॉलेज मां ॻाल्हि करे रही आहियां अबीहा कंवल जी अबीहा कंवल तव्हांखे बि असां वेलकम चऊं था ऐं ईद जूं खोड़ सारी तव्हांखे मुबारक ॾियूं था आपको भी ईद की बहुत बहुत मुबारक हो थैंक यू सो मच हुन खां अलावा जी ॿिया महिमान बि असां वटि मौजूदु आहिनि सो जल्दी जल्दी सां उन्हनि जो बि असां तारीफ़ करायूं था सनम मारवी मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं सनम मारवी जो जी आवाज़ु ॾाढो सुठो अथसि ऐं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में हुनजी कोशिशि आहे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पाण ॻाईंदी आहे पर पाण अकेली कोन हुनखे कॾहिं बि असां परफॉर्म कंदे ॾिठो आहे उन सां गॾु भेण बि उनजी मौजूदु हूंदी आहे पाण जेको आहे सो के जोड़ी में हमेशह साम्हूं ईंदियूं आहिनि मेहरान टेलीविज़न जे ॿियनि प्रोग्राम्स में बि तव्हां उन्हनि खे ज़रूरु ॾिठो हूंदो ऐं ॾाढियूं ॿई ख़ूबसूरत ॾाढियूं प्यारियूं सिंगर्स आहिनि महक मारवी हुन सां गॾु मौजूदु आहे सनम ऐं महक खे मां वेलकम चवां थी हिन ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में अव्हांखे दिलि जी गहराई सां ईद जूं खोड़ सारियूं असां मुबारकूं ॾियूं था ऐं जनाब पाण जेको आहे सो मां ज़रूरु ॿुधाईंदी हलंदमि तव्हांजे हवाले सां त पाण दादू खां कही आयूं आहिनि ऐं जॾहिं बि हुननि सां मुलाक़ात थी आहे ॾाढियूं प्यारियूं आहिनि ॻाल्हाइण जो अंदाज़ बि ॾाढो सुठो अथनि सो ॻाईंदियूं बि ॾाढो प्यारो आहिनि सो हुननि खे ज़रूरु ॿुधंदासीं हिन तरफ़ बि असांजो हिकिड़ो जी ग्रुप मौजूदु आहे जी प्लीज़ मां चाहींदमि त तव्हां अच्छा हिन जो तारीफ़ आउं करां ठीकु आहे जी ॾिसो हिते बि जेके मर्दनि जो तारीफ़ मर्द खे ॾेई छॾी लेडीज़ जो तारीफ़ पाण कराए छॾियो ख़ैर जेको मसइलो न आहे इहो डिस्क्रिमिनेशन भले तव्हां रखो पर असीं हिन ख़िलाफ़ आवाज़ खणंदा रहंदासीं ओके जी या त मज़ाक मस्ती ऐं असां सां गॾु आहिनि असांजा म्यूज़िशियन भाइर जिन खां सवाइ महफ़िल अधूरी हूंदी आहे चाहे केतिरा ख़ूबसूरत माण्हू जन केॾो सुठो आवाज़ हुजे जेकॾहिं साज़ न हुजे त पोइ छा करे जी कीबोर्ड ते असां सां गॾु मौजूदु आहिनि असांजो प्यारो भाउ अली रज़ा ऐं उन खां अलावा ढोलक ते शहबाज़ ऐं पेट ते असफन इहे टई दोस्त असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं ईद जी इन स्पेशल ट्रांसमिशन में जेके बि सिंगर्स ईंदा जेका मौसीक़ी हूंदी जेको म्यूज़िक हूंदो उन पुठियां
यकीन कजो त मुंहिंजो हथ बिल्कुलु न हूंदो हिन 3 ॼणनि जो हूंदो। बिल्कुलु अली रज़ा साहब पाण ॾाढा बहितरीन मौसीकार आहिनि ऐं इस्फंद उन्हनि सां गॾु जनाब मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा जी शहबाज़ उन्हनि सां गॾु ढोलक ते मौजूदु आहिनि। सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं बि सभिनी खे ॾियूं था। सो घणो टाइम मुंहिंजे ख़्याल सां न वठिजे, हिन तरफ़ हलिजे। मैडम मौजूदु आहिनि। जी मैडम, ईद जूं मुबारकूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि। अगेन मुबारकूं थैंक यू मैडम। कीअं ईद गुज़रंदी आहे, ख़ासि तौर ते हीअ ईद उल अज़हा वॾी ईद? ईद आहे पहिरीं ॻाल्हि त उहा ॻाल्हि आहे क्लियर त ईद वारनि जी आहे। ठीकु आहे, माण्हू जीअं उमिरि वधे थी तीअं ज़िम्मेवारी वधनि थी पई। ऐं हाणे जेको हीउ दौरु हले पियो, मिडिल क्लास ग़रीब तबिको छॾियो, मिडिल छॾियो, जेको ठीकु ठाक पैसे वारो उहो बि परेशान आहे। चाहे ईद जी ख़रीदारी जे हवाले सां हुजे, खाधे जे हवाले सां हुजे, उज़ही जे हवाले सां हुजे। उज़ही बि हाणे माना नॉर्मल त को करे नथो सघे पियो, त इन लाइ इहे बि परेशानियूं वधी वियूं आहिनि न सभिनि जे हवाले सां। त उहे परेशान हूंदे बि ईद करणी आहे, छो जो इस्लामी फरीज़ो बि आहे ऐं समाजी फरीज़ो बि आहे, पूरो करिणो आहे। त इन्हनि खे पूरा कंदे कंदे पोइ चाहे ख़ुशी सां कयो, चाहे ॾुख में कयो, चाहे रंज में कयो, पर करिणो पए थो। ठीकु आहे, ऐं मां सम्झां थी त ख़ुशी सां कजे, दिलि सां कजे त बहितरु आहे। छो जो साल में 2 ईदूं अचनि थियूं, त ॿिन्ही ईदनि जे लाइ हिकिड़ो ॾींहुं रखियलु आहे। 365 ॾींहंनि मां जेकॾहिं असां 2 ॾींहं ईद खे ॾियूं ऐं उहो इज़त सां, ख़ुशी सां ऐं हिक ॿिए जे एतिराम सां ॾियूं, त मां सम्झां थी त जेका ईद जी बरकत आहे उहा बरक़रार आहे। सही पिया चओ, बिल्कुलु सही। अबिहा बस सां गॾु मौजूदु आहिनि ऐं अबिहा जेको आहे सो सिंधी एतिरो फ्लुएंट न ॻाल्हाए सघंदियूं आहिनि। सो अबिहा आपसे भी मैं पूछना चाहूँगी, ईद किस तरह आप सेलिब्रेट करती हैं? बेसिकली ईद और बकरीद मेरे लिए थोड़ी सेम होती हैं, क्योंकि मुझे बीफ ज़्यादा खास पसंद नहीं है। मुझे बारबेक्यू पसंद है, जो कि 2nd और 3rd डे होता है। फर्स्ट डे जाहिर सी बात है कुर्बानी होती है, तो कलेजी वगैरह बनते हैं, तो वो मुझे नहीं पसंद है, तो मैं अपना चिकन ही खाती हूँ। और दूसरा ईद जैसा ही होता है मेरे लिए। कोई ना कोई फैमिली मेंबर अहिड़ो हूंदो आहे जंहिंखे न वणंदो आहे। शुक्र को माण्हू त मुंहिंजो बि निकितो हिते। न त सभु चवंदा आहिनि गोश्त असांखे पसंद आहे हिते, स्पेशली इन मंच ते। जी प्लीज़। और बाकी ऐसा होता है कि फ्रेंड्स के साथ मैं गुजारती हूँ अपनी ईद, और फैमिली मेम्बर्स होते हैं, और जैसे कि पहले दिन कुर्बानी होती है तो बहुत ज़्यादा गेस्ट आए होते हैं, और मतलब एकदम शोर शराबा होता है, एकदम हंसी मजाक हो रहा होता है। फैमिली में मेहंदियाँ वगैरह लगी होती है। मतलब वैसे बेसिकली अगर ईद पे देखा जाए तो चांद रात पे मेहंदी वगैरह लगती है, लेकिन बकरा ईद पे ईद वाले दिन लगाती हूँ मैं। हम चांद रात उसे बना लेते हैं, स्पेशली लड़कियाँ बना ही लेती हैं। अच्छा, आपने मेहंदी नहीं लगाई वैसे? मुझे थोड़ी सी एलर्जी मेहंदी से, और अभी बकरा ईद थी तो ईद वाली वाइब नहीं आ रही थी, तो मैंने नहीं लगाई। अच्छा, कितनी एक्साइटमेंट होती है ईद की? मुझे ईद की बहुत ज़्यादा एक्साइटमेंट होती है। एक तो जानवर की एक्साइटमेंट होती है, एक तो ये हमारे 2 ही त्यौहार होते हैं मुस्लिम कम्युनिटी के अंदर, जो कि एकदम मुसलमानों को अल्लाह ताला ने इस्लाम में हमें मिले हैं, एक ईद का, एक बकरा ईद का। तो एक तो जानवर की कुर्बानी की वजह से वो इसमें 4 चांद लग जाते हैं, और दूसरा उस जानवर के साथ ईद से 2 दिन पहले जो एक रात गुजारी होती है, वो एक अलग ही लेवल की होती जाती है ना उसके साथ बहुत ज़्यादा। तो उसको मतलब कुर्बानी बेसिकली असां ये ॻाल्हि कई सी न, बेसिकली कुर्बानी बि इहा ई आहे त तव्हांखे उन जानवर सां बि मोहब्बत थी वञे, वो चाह थी वञे, पोइ उन खां पोइ तव्हां उनखे कुर्बान कंदा आहियो, त वाकई में हिकिड़ो फील बि थींदो आहे न, त जीअं सां अटैचमेंट आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा जी, सनम सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन खां पोइ मारवी बस सां गॾु मौजूदु आहिनि। सो उन्हनि खां असां कुझु ॿुधंदासीं। मारवी साॻी आहे, महक मारवी असां सां गॾु मौजूदु आहे। एक्ज़ैक्टली, सनम मारवी, यस, महक मारवी। सो तव्हां खां असां कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदो? ईद ते आदई या मैं आवा, फोन ते भागुर की वे बावा, फोन ते भागुर की वे बावा। ईद ते आदई या मैं आवा, ईद ते आदई या मैं आवा, फोन ते भागुर की वे बावा, फोन ते भागुर की वे बावा।
चढ़े उस्ताद को दावत, रात चढ़े उस्ताद को दावत, उस्ताद को दावत। गाल प्या केडी सोहंदी गावा, गाल प्या केडी सोहंदी गावा। फोन ते भाकुर की वे मावा, फोन ते भाकुर की वे मावा। ईद ते आ गई या मैं आवा, ईद ते आ गई या मैं आवा। फोन ते भाकुर की वे मावा, फोन ते भाकुर की वे मावा। ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो इलाही सुठो। सुठो तव्हांजो आवाज़ु इलाही सुठो ऐं तव्हांजी हिक ॿिए सां कोऑर्डिनेशन इलाही सुठी ऐं ईअं बि लॻे पियो तव्हां सुठे तरीके से प्रैक्टिस भी कयो था। अच्छा अभी मैं आपसे पूछना चाहूँगी, वैसे तो ईद का प्रोग्राम है लेकिन आप लॉ की स्टूडेंट हैं, वाई एडवोकेसी, काफ़ी सारी फील्ड्स हैं, स्टार्टिंग से इंटरेस्ट था, किस तरह आपकी सिलेक्शन हुई, किस तरह आप लॉ कॉलेज में गई? पहले मेरा इंटरेस्ट था मेडिकल का, लेकिन मेरा फैमिली बैकग्राउंड सारा एडवोकेसी में है। मेरे बाबा जो हैं वो रीडर हैं और मतलब मेरी पूरी फैमिली जो है ना, जो भी मेल्स हैं वो सारे लॉ फील्ड के अंदर हैं। और मतलब हमारे पास दो ऑप्शन होते हैं, या तो आप मेडिकल चूज़ करो या फिर आप लॉयर वाली फील्ड चूज़ करो। तो ऐसे था कि फिर बाबा को देख के मुझे इंटरेस्ट बढ़ा कि यहाँ पर इस फील्ड के अंदर आपको फीमेल्स के लिए फील्ड बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है। मतलब इसमें एक तो आप लोगों को पता चलता है कि क्या क्या आपके राइट्स हैं, आप लोगों को अच्छी तरह से गाइड कर सकते हैं, दूसरों की आप हेल्प कर सकते हैं। आपको अपने राइट्स की पता होगी तो आप उसको इम्प्लीमेंट करवा सकते हो, दूसरों की भी हेल्प कर सकते हो। और दूसरा ये फील्ड सबसे ज़्यादा प्रोटेक्टेड है फीमेल्स के लिए। अगर आप देखो तो इस फील्ड के अंदर आपको तो आपके राइट्स मिल रहे हैं, दूसरा आप अगर एज अ जज अपॉइंट होते हो किसी जगह पर तो आपका एक प्रोटोकॉल होता है, आपके पास एक पावर होती है। और दूसरा मैं एडवोकेट इसलिए भी बनना चाहती हूँ कि यहाँ पर हमारे कंट्री पाकिस्तान के अंदर बहुत सारे लोग हैं जो कि जिनके केसेस चल रहे हैं लेकिन वो लॉयर सपोर्ट नहीं कर सकते। तो फिर एज अ लॉयर जब मैं आऊँगी प्रैक्टिस के अंदर तो मैं उनको फ्री ऑफ कॉस्ट सर्विसेज प्रोवाइड करूँगी। नहीं, इंशाल्लाह होप फॉर द बेस्ट। इमोशनल सेंटेंसेस होते हैं और वैसे हमें भी ख्याल से बात करनी चाहिए। मुस्तकबिल में जज हो गई तो कहीं पता चला ये आपने फला प्रोग्राम में मुझसे ये बात कही थी ना। नहीं अभी आप वैसे ऐसी लगती नहीं है। अच्छा जी, अभी मैं आपसे ये भी पूछना चाहूँगी कि वैसे ईद का प्रोग्राम है तो उसी तरह जो है क्वेश्चन करना चाहूँगी कि किस तरह आपकी सिलेक्शन होती है ड्रेसिंग की, ज्वेलरी की, स्पेशल जो शॉपिंग होती है वो किस तरह होती है? ईद की या फिर बकरा ईद की? हाँ, बकरा ईद की जी। बकरा ईद का प्रोग्राम है, बकरा ईद से डिस्कस करिए। बकरा ईद की इस टाइप से होती है कि मतलब पहले तो आपको पता होता है कि आपको कुर्बानी करनी है, तो फिर उसके अंदर आप बिल्कुल उस टाइम पे न्यू कपड़े नहीं बनाते हैं और बाल नहीं काटते, नेल्स नहीं काटते हैं, ऐसा है। तो ईद वाला मंथ स्टार्ट होने से थोड़े टाइम पहले मेरी शॉपिंग स्टार्ट हो जाती है, आई थिंक 10 डेज़ पहले। और मुझे बहुत ज़्यादा टाइम नहीं लगता, मुझे कोई चीज़ पसंद आती है, मुझे ये नहीं होता कि ये भी दिखाओ वो भी दिखाओ वो भी दिखाओ, कुछ पसंद आता है वो फाइनल डन हो जाती है। सिंपली माना तव्हांजी जेका शॉपिंग इज़ीली थी वेंदी आहे, न त उहो छोकिरियुनि जी शॉपिंग ॾाढी ॾुखी हूंदी आहे। मैडम खां बि पुछणु चाहींदासीं, मैडम तव्हांजी तयारी कीअं हूंदी आहे शॉपिंग वग़ैरह जे हवाले सां? ऐं हमेशह मैडम खे त जेको आहे न हिकिड़ो डिसेंट वे में ॾिठो आहे, सादगी में ॾिठो आहे, माशाल्लाह ईअं ई ॾाढी ख़ूबसूरत मैडम जी पंहिंजी हिकिड़ी पर्सनैलिटी आहे, बिल्कुलु नो डाउट। ड्रेसिंग जो असर थिए थो, बिल्कुलु थिए थो, बिल्कुलु। त मुंहिंजी ईद जी का तयारी न हूंदी आहे, का प्लानिंग न हूंदी आहे ऐं मूंखे वधि में वधि 15 मिंट लॻंदा। ठीकु, कपिड़नि जे लाइ हिते मेहरान सेंटर वेझो आहे इहो या लाइन लाइट, टियों दुकान मुंहिंजो आहे ई कान। सही ठीकु, ऐं लिपस्टिक वग़ैरह वठणी आहे अहमद सन्स, दुकान ई 3-4 आहिनि ऐं ईंदी आहियां वठी ईंदी आहियां। नई मुंहिंजी वरी का अहिड़ी इहो आहे छा जेको ही कपिड़ा चमक दमक लेसूं हुजनि या उनजी भर्त पाईंदी आहियां, सिंधी भर्त हुजे, बलोची भर्त आहे या पठाणनि वारो जेको भर्त आहे उहो आहे या उहो एप्लिक पाण वारी। जी जी बिल्कुलु। ठीकु आहे, टुक त इन टाइप जा कपिड़ा उहे उनजे लाइ पोइ उहे बाज़ारुनि में मिलनि था पिया या ऑटो ठाहिनि थियूं पयूं त उहो मां ठाराए वठंदी आहियां। सही, ठीकु। बाक़ी स्पेशल मुंहिंजो को प्लान न हूंदो आहे त कपिड़ा वठणा आहिनि, ईद लाइ वठणा आहिनि, जेको वॻो आयो ईद जे ॾींहुं पाए छॾींदी। मैडम स्टार्टिंग खां ईअं रहिया आहियो, मां त काफ़ी सारनि मौज़ूअनि ते असां ॻाल्हाए चुकी आहियां। हिन ई मंच ते प्रोग्राम असांजो ॿियो हूंदो आहे त उते असां
खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं ऐं हर तरह सां मैडम जो जेको हिकिड़ो पंहिंजो पर्सपेक्टिव आहे उहो ॾाढो यूनिक हूंदो आहे ऐं ॻाल्हि ॾाढी आसानी सां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ताईं पहुचंदी आहे, सम्झ में बि ईंदी आहे। मैडम ही सिंपल लाइफ स्टाइल शुरूअ खां ईअं ई रहियो आहे या वक़्त सां थोड़ी चेंजिंग्स ईंदियूं आहिनि? 92 खां चेंजिंग आहे। पहिरीं मां ज्वेलरी पाईंदी हुयमि, ठीकु, ऐं ज्वेलरी मूंखे वाला वणंदा हुआ ॾाढा, ऐं कपिड़ा बि एॾा हैवी न पर पाईंदी हुयमि, ठीकु। 92 में मुंहिंजे मामा जी डेथ थी वई। उहो मामा जेको सॼे ख़ानदान जो अॻुवान हुयो ऐं हुयो उमिरि में नंढो, पर सभिनी खां माना सॼी रिस्पॉन्सिबिलिटी हुन ते हुई। असांखे माना इहो कॾहिं कोन फील कराए थी मामा आहे पर असांजो दोस्त वांगुरु रहियो, ऐं सॼे ख़ानदान में पंहिंजी सभिनी वॾनि भेणनि खे, वॾनि भाइरनि खे, पूरे ख़ानदान खे पंहिंजे पीउ माउ जी माना पग जेका आई उहा हुन संभाली ऐं हुन सॼे ख़ानदान खे ॾाढो प्यारु ॾिनो। त उहो 92 में मामा गुज़ारे वियो। उन खां पोइ असांजी अम्मी बीमार रहणु लॻी, ज़ाहिर आहे उनजी पंहिंजी भाउ साटेज में ॾाढी, असांखे बि माना उहा शइ ख़तमु थी। त मामा गुज़ारे वियो रमज़ान महीने में, 17 रोज़ो हुयो। उन खां पोइ फौरन ईद आई, त उहा ईद असांजी ईद न रही। त उन सदमे में बसि पोइ मुंहिंजी दिलि चेंज थी वई। हिकिड़ो इहो थियो, ॿियो थियो 88 में, इन खां अॻु में 88 में जेके झेड़ा थिया सिंध में, हथरादू झेड़ा कराया विया ऐं मूं पंहिंजे सिंधियुनि जा लाश ॾिठा हुआ टंडो जाम में, उतां दिलि ख़राबु थी। 88 में उतां दिलि ख़राबु थी, पोइ उहा ख़ुशी न रही, उहो माण्हू चाह न रहियो ऐं हिकिड़ी अंदरि ई अंदरि माण्हू पीड़ा में थो हले। ये जेके इंसिडेंट्स हुया उन्हनि तव्हांजे माइंड सेट खे ॾाढो बिल्कुलु चेंज थी वियो। ऐं उन खां पोइ वरी 92 में सॼो माना 10 महीना मामा शदीद बीमार रहियो ऐं 10 महीने खां पोइ डेथ थी वई। त ज़ाहिर आहे उहे ईदूं, उहे ख़ुशियूं, उहे सभु असांजूं थी वयूं ऐं उन्हनि सॼो असांजो घर इन्वॉल्व थी वियो। माना छा कयूं सम्झ में न ईंदो आहे। कुझु इंसिडेंट्स माण्हू खे चेंज करे छॾंदा आहिनि, माण्हू किथे फ़ैसिलो न करे सघंदो आहे। तमामु देर सभु खां कुझु accept कंदो साम्हूं आहे हुजण जे बावजूदि चवंदा हाणे छा कयूं, नथा करे सघूं, कीअं कयूं। पोइ मुंहिंजे अंदरि में उहा शइ थींदी वई ऐं मां 92 खां पोइ मां ज्वेलरी पाइणु बंदि करे छॾी, मेहंदी लॻाइणु बंदि करे छॾी ऐं कपिड़ा वठणु बंदि करे छॾिया। पोइ इहो त घर में जेके हूंदा आहिनि उहे पाए छॾींदी हुयमि, पर स्पेशल ईद जी तयारी त ख़तमु थी वई। मैडम ॻाल्हाइण में बि इलाही सेंसिटिव थी वियूं आहिनि। नो डाउट कुझु इंसिडेंट इंसान जी ज़िंदगी में अहिड़ा अचनि था जेके माण्हू खे चेंज करे छॾनि था। रोईंदी हुयसि, यकीन कयो, मां खट ते सुती पई हूंदी हुयमि, मां रोईंदी हुयमि। इहे तकलीफ़ूं जेके रहियूं 88 वारियूं वाक़िया, 88, 99, 90 में जेके ॾाढा वाक़िया थिया ऐं असां मुंहिंजे अखियुनि सां ॾिठासीं। उन खां पोइ वरी घर में अंदरि जेको एॾो वॾो वाक़ियो थी वियो त चवंदा न त जेकॾहिं घर जो वॾो गुज़ारे वेंदो आहे त पोइ उहा शइ न रहंदी आहे, पर हे असांजो नंढो गुज़ारे वियो त असांजे ख़ानदान में तब्दीली इलाही प्यारु हुन ॾिनो, हुन प्यारु ॾिनो, हुन इज़त ॾिनी। हुन कॾहिं कोन चयो त हे मुंहिंजा भाणेजा आहिनि या भाइचा आहिनि, हुननि दोस्त वांगुरु रखियो असांखे। अल्लाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए, रब साईं तव्हांखे बि खोड़ सारी ख़ुशियूं नसीब फरमाए। व्यूअर्स, असां जेको आहे सो टेली फिल्म आहे तूफ़ान, उनजी तरफ़ अॻियां वधंदासीं। पाण सभु ॾिसूं था, गॾिजी इंजॉय कयूं था ऐं हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था ईद जी स्पेशल ट्रांसमिशन। ॾिसंदा रहिजो मेहरान टेलीविज़न।
वाओ ज़बरदस्त। हितां खां बि जेको आहे न असांखे क्यूज़ मिलनि पिया, क्यू असांखे हितां खां बि मिले पियो। वेल इलाही सुठे अंदाज़ में जेको आहे ॿीहर असां जेको आहे सो वापसि आया आहियूं। सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं मुबारक हुजनि, ईद जूं अणगणियूं मुबारक हुजनि। आयल जेके असांजा मौजूज़ महिमान आहिनि उन्हनि सां असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। ऐं हिन वक़्तु नो डाउट त क़ुर्बानियूं जेके आहिनि से उहे जारी सारी हूंदियूं हर घर में। जेको आहे सो कंहिं घर में कसाई अञा थोरो देरि सां ईंदो हूंदो, तव्हां उनखे कॉल शाम जो बि आयो बिल्कुलु कॉल्स जे मथां कॉल्स तव्हां करे रहिया हूंदा। डिले थींदो वेंदो आहे, कॾहिं कॾहिं जेको आहे सो कसाई नथो अचे, किथे ॿियनि फाथल आहे, किथे जेको आहे सो कॉल पिक न पियो करे सघे। सो सभु मामलात इहे हलंदा हूंदा। ऐं किचन्स जेको आहे सो उहे जेको आहे सो ज़बरदस्त तरीक़े सां खुशबू घर में ईंदी हूंदी। तव्हां कुझु बिज़ी हूंदा उहे ऐं फ्रिज भरिया वेंदा हूंदा ऐं प्लानिंग कई वेंदी हूंदी त छा ठहंदा, कबाब ठहंदा, टिक्का ठहंदा या बारबेक्यू ठहंदो या बिरयानी ठहंदी। जी चाप पे अलग कर देना, ये राम तो रख दे फ्रिज में लपेट के, इसमें से गोश्त नहीं देना है। अहिड़े तरीक़े जूं ॻाल्हियूं हलंदियूं हूंदियूं आहिनि। ऐं तव्हां जेको आहे न स्टार्टिंग में बि तव्हां इहा ॻाल्हि कई, असां विच विच में बि इहा ॻाल्हि कंदा आहियूं पिया त असीं ॾिसंदा आहियूं न इहो घर में थींदियूं आहिनि। लेडीज़ चवंदियूं आहिनि त ही रखी छॾियो, हिन मां नाहे ॾियणो, हिन मां बाक़ी ॾियणो आहे। सही पर हक़ीक़त में जेके टे सां थियनि था त कोशिशि कजे हिन हा सॼे गोश्त मां बिल्कुलु हिन अहिड़ी गर्मियुनि में असां जंहिंखे जेको आहे सो एक्सट्रीमली वार्म वेदर चऊं था ऐं हिन तरह जूं गर्मियूं जेको आहे सो पाण कॾहिं बि उहे बर्दाश्त न कयूं आहिनि। ओवरऑल जेको आहे सो दुनिया में मौसमी तब्दीलियूं पाण जेको आहे सो ॾिसूं पिया। हा क्लाइमेट चेंज इलाही वॾो सब्जेक्ट आहे, उन ते त ख़ैर हिन प्रोग्राम में नथो ॻाल्हाए सघिजे, पर ओवरऑल पाण ॾिसूं पिया दुनिया में मौसमनि जूं तब्दीलियूं ऐं नवां पाण जेको आहे सो रिकॉर्ड्स ठहंदे गर्मी जा ॾिसूं पिया। त हिन मौसम में घणा मोटा जे खाधा हूंदा आहिनि न उहे असांखे वणंदा बि कोन्हनि। सो कोशिशि कजे त फ्रिज ऐं रेफ्रिजरेटर्स जेके आहिनि, डीप फ्रीज़र्स जेके आहिनि, उन्हनि खे भरे रखण खां बहितर आहे त जेके मुस्तहिक आहिनि जिन जो हक़ आहे उन्हनि ताईं उनखे पहुचायो वञे। जी अॻियां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। हुमेरा साहिबा, हक़ीक़त में क़ुर्बानी जो जेको मक़सदु आहे उहो तव्हां छा था सम्झो, छा आहे? जेको अलाह जो फरमान आहे, क़ुरान में लिखियलु आहे, उहो आहे त तव्हां पंहिंजे नफ़्स जी क़ुर्बानी ॾियो था पिया। पर तव्हां वटि पैसो आहे त तव्हां करे सघो था पिया, ठीकु आहे। साहिब हैसियत आहे त करे सघो था पिया, जेकॾहिं ॿकरो न त हिसो करे सघो था पिया। पर उहो आहे शर्त, उन जा बि के शर्त रखियल आहिनि। ईअं न आहे त तव्हां उधर वठी कयो, कर्ज़ वठी कयो या हुन खे ॾेखा में कयो। हाणे अफ़सोस थो थिए पियो त माण्हू ॾेखा में कनि था। ॾेखा में उमिरो थो थिए, ॾेखा में हज थो थिए। हिन कयो आहे त मां बि करे चाहियां, हिन उमिरो कयो आहे त मां बि करे चाहियां, हिन क़ुर्बानी कई आहे त मां बि करे चाहियां, हिन 50,000 वॻो पातो त मां बि पायां। त इहो इसराफ़ आहे। इहो न को शरीयत थी चए पई, न को असांजो समाज थो चए पियो। पर असां इहे जेको ॾिसी हिक ॿिए खे केरु 4 ॾाका चढ़ी वियो त मां 6 ॾाका चढ़ां, त इहा कामयाबी कोन्हे का। न कोई इहा को असां इस्लाम जी ख़िदमत था कयूं पिया या असां पंहिंजे औलाद खे को सुठो मैसेज था ॾियूं पिया। त जेको क़ुरान चए थो पियो उनखे फॉलो कयो वञे। जेके तव्हांजी हैसियत आहे त तव्हां क़ुर्बानी करियो। ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हां ई डिस्कस कई पई, ॾाढो ॾुख थींदो आहे त औरतुनि खे लालच ॾाढी हूंदी आहे। न इहा नेचुरल अथव। बिल्कुलु मैडम, बिल्कुलु तव्हां सही चयो पिया। छाकाणि त असां जेको बेसिकली क़ुर्बानी जो मक़सदु असांखे ॿुधायो वेंदो आहे उहो बि इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजे नफ़्स जी जेको आहे सो उहा क़ुर्बानी कयो। काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिते जेको आहे न पाण डिसाइड कोन करे सघंदा आहियूं त असांखे छा करणु खपे या छा असांखे कहिड़ी साइड वञणु खपे। पर वरी उते ई जॾहिं तव्हां पंहिंजे नफ़्स खे थोरो क़ाबू करियो था त पोइ तव्हांखे ब्राइट डायरेक्शन मिलंदी आहे। ईअं आहे? बिल्कुलु ईअं ई आहे। पंहिंजे नफ़्स खे कंट्रोल में रखणु घुरिजे ऐं असांखे पंहिंजी हैसियत खे, पंहिंजी ग्राउंड रियलिटीज़ खे तस्लीम करणु घुरिजे त असीं आहियूं छा, किथे बीठा आहियूं। मैडम ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हिन वक़्तु माण्हू जेके आहिनि उहे ओधर सोधर खणी उमिरि ते, हज ते वञनि था या रीस में खणी चइजे कॉम्पिटिशन में माण्हू कमु कंदा। कॉम्पिटिशन में न कयो। जेकॾहिं तव्हां साहिब हैसियत आहियो, तव्हांजो हथु इजाज़त ॾिए थो त तव्हां उठ जी क़ुर्बानी कयो। जेकॾहिं तव्हांजो हथु इजाज़त नथो ॾिए त पोइ तव्हां न कयो। अहिड़ो ॾेखाओ, अहिड़ी क़ुर्बानी कहिड़े कम जी जेका मथे क़बूल न थिए। छो त कॉम्पिटिशन उहा ई ॻाल्हि न, त कॉम्पिटिशन त अल्लाह जे दरबार में आहे ई कोन न। तव्हां वटि जेतिरो आहे तव्हां ओतिरो ई करे सघो था। पाण खे तस्लीम करणु घुरिजे। एग्ज़ैक्टली पंहिंजे पाण खे तस्लीम करणु खपे। एक्सेप्टेंस जी क्वालिटी आहे न उहा पंहिंजे पाण में ज़रूरु पैदा करणु खपे। जी अभिया आपकी तरफ आना चाहूँगी। अभिया किस तरह प्लान्स होते हैं ईद के दिन पर स्पेशली, ये 3 दिन जो होते हैं, क्योंकि आपकी जो स्टडी है वो भी जाहिर सी बात है उसे भी आपको प्रॉपर टाइम देना है। और 3 दिन जब मिलते हैं, कुछ छुट्टियां जब हमें मिलती हैं तो हम चाहते हैं कि उन्हें अच्छी तरीके से हम यूटिलाइज़ करें। तो ईद पे किस तरह की प्लानिंग्स होती हैं, कहाँ जाना है, कैसे जाना है? पहले तो ये है कि ईद
सिंपल प्लानिंग इस तरीके से होती हैं कि जो फर्स्ट डे होता है वो हम लोगों का कुर्बानी का होता है बेसिकली, तो उसमें सारे गेस्ट हमारे घर पे आए हुए होते हैं। तो उसके अंदर हम लोग पहले दिन दावत करते हैं, जो भी हमारे रिलेटिव्स वगैरह होते हैं। पहले दिन जो कुर्बानी होती है उसके अंदर वो कलेजी वाली कुर्बानी होती है। बाकी जो गोश्त वगैरह होता है ना, वो सारा बच जाता है गरीबों में, क्योंकि कुर्बानी का असल मकसद ही है कि जो पूरे साल अफोर्ड नहीं कर सकते ना बड़े के गोश्त को, तो वो उनका हक होता है कि हम जो कुर्बानी करते हैं अल्लाह ताला को राज़ी करने के लिए करते हैं कि हमने अपने माल में से हिस्सा निकाला है तो ये यतीमों में तकसीम होना है। जी बिल्कुल। तो फिर सेकेंड डे का इस तरीके से होता है कि जो और रिलेटिव्स होते हैं उनके कुर्बानी होती है तो हम उनके जाते हैं, इस टाइप से होता है। और थर्ड डे हमारा बारबेक्यू का होता है। तो थर्ड डे या तो हमारी फैमिली बारबेक्यू होता है या फिर मैं अपने फ्रेंड्स के साथ रखती हूँ, तो या वो मेरे घर आए या मैं उनके घर जाऊँ। सही, ऐसा होता है। सही। अच्छा, ईयर कौन सा चल रहा है आपका? मेरा सेकेंड ईयर कंप्लीट हो रहा है, अभी हमारे 4th सेमेस्टर के एग्जाम है, उसके बाद मेरा 3rd ईयर स्टार्ट हो रहा है। लॉ जी फील्ड मैडम ईज़ी हूंदी आहे न, घटि टाइम पीरियड हूंदो, 6 मंथ्स जे अंदरि बि तव्हां जेको आहे न लॉ जी डिग्री हासिल कंदा हुया, पूरी साल, हा 1.5 साल मुंहिंजे ख़्याल सां के को टाइम पहिरीं मुंहिंजे ख़्याल सां 3 साल हुयो, 3 साल जी लॉ जी डिग्री हुई, उन खां पोइ 4 साल थी वई, हाणे 5 सालनि जी लॉ जी डिग्री आहे। को टाइम हूंदो जॾहिं 6 मंथ्स जे अंदरि ऐं हाणे यूनिवर्सिटी सां एफिलिएटेड आहे ऐं कॉलेजिस बि कराइनि था त उहे 5 सालनि जी कराइनि था। बाक़ी जेके प्राइवेट लॉ जा उहे हाणे मुंहिंजे ख़्याल सां लिमिटेड थी विया हलिया। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु। लॉ ते त काफ़ी सारा प्रोग्राम्स असां हिते कया आहिनि, सुठे अंदाज़ में तव्हां ताईं जेको आहे न इंफॉर्मेशन भी असां पहुंचाई है। अभिया का थोड़ा जानना चाहेंगे, अभिया क्या समझती हैं कि आप में कितना काम करना है? एक होती है ना विल होती है, देयर विल देयर इज अ वे कहा जाता है। क्या समझती हैं कितना काम करना है और किस हद तक मुझे काम करना है आगे? मैं चाहती हूँ कि मैं एज अ जज अपॉइंट होके आऊँ, क्योंकि एज अ लॉयर मेरी फैमिली मुझे अलाउ नहीं करेगी, क्योंकि कोर्ट का माहौल ऐसा होता है, मतलब बहुत सारी फैमिली समझती हैं कि फीमेल्स के लिए सेफ नहीं होता है। तो मुझे फैमिली से भी यही परमिशन है कि मैं एज अ जज ही अपॉइंट होंगी, तो मुझे उसी के लिए मेहनत करनी, मेरे बाबा का ड्रीम है कि मैं जज बनूं। और मुझे काम ऐसे करना है कि जो हमारे रूल्स एंड रेगुलेशन हैं उनको प्रॉपर इम्प्लीमेंटेशन होनी चाहिए उन पर, मतलब बने हुए हैं एक वो थ्योरेटिकल फॉर्म के अंदर बने हुए, प्रैक्टिकल उस पर काम नहीं हो रहा है। तो मैं चाहती हूँ कि जब मैं एज अ जज अपॉइंट होके आऊँ तो उस चीज़ को इम्प्लीमेंट करवाऊँ कि किसके क्या राइट्स हैं, कौन सा चीज़ कहाँ पे अप्लाई हो रही है, तो उसको फुल इम्प्लीमेंट हो सके वो। सही। इंस्पिरेशन कहाँ से मिली है? घर से ही मिली है? बिल्कुल, मेरे बाबा से मिली है। और मेरे बाबा जो हैं वो जज हैं और उन्होंने स्टार्ट से काफ़ी ज़्यादा मेहनत की, और मतलब मेरा फैमिली सारा लॉ में है और मेरे बाबा की एक जज हैं। तो बाबा मेरे, उन्होंने मुझे कहा था कि उनकी एज ना कोई होगी 25-26, तो उन्होंने कहा था कि मैं चाहता हूँ कि जब तुम्हारी स्टडी कंप्लीट हो तो तुम भी इस एज में आके जज बन जाओ। सही, मतलब आपको बहुत ज़्यादा मेहनत करनी है, बहुत ज़्यादा मेहनत करनी है। हमारी तो दुआ है कि जी आप बन जाए, मगर कहते हैं कि जो अच्छा वकील होता है ना वो कभी भी अच्छा जज नहीं बनता, उसे वकालत में बहुत ज़्यादा मज़ा आता है। इहो बिल्कुलु तयार आहे त जेके सुठा वकील आहिनि हिन वक़्तु बि हैदराबाद सिंध में जेके वॾा सुठा वकील आहिनि उहे जज कॾहिं पहुचंदा आहिनि, बिल्कुलु उन्हनि खे ऑफर्स थींदियूं आहिनि जज थियण जूं, न थींदा आहिनि। अच्छा, मूंखे लॻंदो आहे त तव्हां जेको कमु करे रहिया हूंदा आहियो न उन कम जो बि कुझु नशो हूंदो आहे, तव्हां उन मां बि कोन निकिरणु चाहींदा आहियो। ख़ैर वकालत ऐं वरी पोइ केस कोर्ट जो माहौल, तव्हां जॾहिं उन सभिनी शयुनि खे सम्झी वठंदा आहियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन शइ खे ई कैरी करणु चाहींदा आहियो। जीअं असां अॻियां वधंदासीं, असां वटि सनम मारवी मौजूदु आहे, असां महक मारवी मौजूदु आहे, सो उन्हनि खां कुझु ॿुधंदासीं। छा ॿुधाईंदव वधीक असांखे? हो प्रेम पियाला चखा नहीं, हो प्रेम पियाला चखा नहीं, हो प्रेम पियाला चखा नहीं। सूफी बना तो क्या हुआ, प्रेम पियाला चखा नहीं, हो प्रेम पियाला चखा नहीं। जोगी जगत करता नहीं, जोगी जगत करता नहीं।
दिल का कुफर काटा नहीं, दिल का कुफर काटा नहीं, राजी बना तो क्या हुआ, प्रेम पियाला चखा नहीं, ओ प्रेम पियाला चखा नहीं, सूफी बना तो क्या हुआ, प्रेम पियाला चखा नहीं, ओ प्रेम पियाला चखा नहीं। वाह ज़बरदस्त वाओ ज़बरदस्त 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 बिल्कुलु। तव्हांखे कीअं लॻी हिन जी परफॉर्मेंस? ॾाढी सुठी ॾाढी ज़बरदस्त शानदार ऐं सूफ़ी रंग त उहो रंग आहे जेको शायदि ई कंहिंखे पसंदि न अचे। सूफ़ी कलाम सूफ़ी रंग हर माण्हू खे पसंदि ईंदा आहिनि। मौसीक़ी त हूअं बि रूह जी ग़िज़ा आहे ताहिरा। हा बिल्कुलु बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चयो। मैडम खां बि पुछंदासीं। मैडम मौसीक़ी जे हवाले सां मुंहिंजे ख्याल सां पाण कॾहिं कोन ॻाल्हायो आहे हा न? तव्हां हिकु शाइरा आहियो ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त शाइरी जेसीं ताईं ॻाई नथी वञे ऐं उन ॻाइण में फिट नथी अचे त उहो शाइरी उन तरीक़े सां मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे परफेक्ट कोन हूंदी आहे। सो मैडम म्यूज़िक केतिरो पसंदि कंदा आहियो? मूंखे हीअ जेको म्यूज़िक हिन में हले पियो न इहो ई पसंदि आहे। उहो माना घणो गोड़ न वणंदो आहे ऐं डिस्को टाइप उहो न वणंदो आहे। नॉर्मल म्यूज़िक हुजे ऐं मूंखे घणी सिंधी वणंदी आहे। सिंधी गाना पोइ भले पुराणा हुजनि नवनि में बि सभु त सुठा कोन्हनि पर घणा मूंखे पुराणा अब्दा परवीन जी ज़रीना बलोच ईअं खणी चइजे त क्लासिकल या फोक मौसीक़ी तव्हांखे क्लासिकल न पर फोक घणो वणंदो आहे। अच्छा शाइरी मैडम जेका हूंदी आहे चवंदा आहिनि त जेसि ताईं शाइर तरन्नुम में न लिखे ओसि ताईं उनजे वज़न बहर ऐं छा चवंदा आहिनि त उहो नथो अचे। उहे दरबारी शाइर हूंदा हुआ। अच्छा उहे तरन्नुम तव्हां हिनखे निगलेक्ट था कयो। ॻाईंदा हुआ कंदा हुआ सुर में ॻाईंदा हुआ। उहो न ज़रूरी न हाणे न आहे। तव्हां ॾिसो ख़ासि करे जेके इंडिया जा मुशाइरा ॾिसो उन में जेको औरतूं आहिनि कुझु मर्द कुझु घणा न आहिनि उहे सुर में पढ़नि था पिया पोइ वरी उहा ई ॻाइजे थी पई। मां चवंदी आहियां जॾहिं शाइर पंहिंजी शाइरी पाण वेही सुर में ॻाए त पोइ फनकार छा कंदो? त बहितर उहो कमु उनजो आहे। लिखणु कमु शाइर जो आहे ॻाइणु कमु फनकार जो आहे। हिननि जो कमु म्यूज़िशियन आहे। हर को पंहिंजो पंहिंजो कमु करे त मां सम्झां थी हर कंहिं चीज हलंदी रहंदी। पर जेकॾहिं सभु कम तव्हां ई कंदा त पोइ ॿिया वीचारा काॾे वेंदा? सभिनि जो ख़्यालु कयो। हिन करे मां हिन जे हक़ में न आहियां त शाइर वेही ॻाए। तव्हांजे अक्सर किताबनि में ॾिठो त नसरी नज़म बि तमामु घणा हूंदा आहिनि। गज़ल बि हूंदा आहिनि त वधीक तव्हांजो इंट्रस्टिंग कहिड़ो आहे ॿिन्ही सिंफ़ुनि मां? ॾिसो मां मुंहिंजो इहो आहे त जेकॾहिं गज़ल आहे या वाई आहे उहा त बसि हिकिड़ी कैफ़ियत आहे। तव्हां हुन कैफ़ियत अची थी वञे तव्हां लिखी था वठो ठीकु आहे। नज़म त मां सिर्फ़ु प्लॉट ॾिसंदी आहियां त प्लॉट छा आहे। अगरि मूंखे कंहिं ते लिखिणो आहे त पोइ मां हुनजी हिकिड़ी थीम खणंदी आहियां। उन थीम खां पोइ मां हुनजा ओसा पासा सभु गॾु कंदी आहियां पॉइंटनि जी सूरत में ऐं पोइ मां हुनखे लिखंदी आहियां त जिते वञी उनजो एंड थिए। हिकिड़ी ॻाल्हि इहा नोट कई आहे त बारीकियूं जिथे हूंदियूं आहिनि न तव्हां उन शइ खे बि ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ऐं ॾाढो साफ़ सुथरे अंदाज़ में जेको आहे सो बयानु कंदा आहियो। घटि अहिड़ा शाइर हूंदा आहिनि जिन में इहा क्वालिटी हूंदी आहे। मैडम वधीक कंटिन्यू कयूं था पर असां जेको आहे सो प्रोग्राम आहे ईद रिहान ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम मेहरानी टेलीविज़न जी स्क्रीन ते तव्हां ॾिसंदा आहियो। सो हलूं था इंजॉय कयूं था उनखां पोइ कंटिन्यू कयूं था ईद जी स्पेशल ट्रांसमिशन ॾिसंदा रहिजो मेहरान टेलीविज़न।
भाई क्या ही बात है, क्या ही बात है। एॾो ख़ूबसूरत तरीक़े सां जेको आहे सो असां ॿीहर प्रोग्राम खे स्टार्ट कयूं पिया। ईद जी स्पेशल ट्रांसमिशन आहे, स्पेसिफिक को प्रोग्राम त कोन आहे। हिन ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में असां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां वीहर वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। हिन तरफ़ इलाही ख़ूबसूरत चेहरा मौजूद आहिनि, ख़ूबसूरत मेहमान सां गॾु मौजूद आहिनि। अबिया, आपसे भी पूछना चाहूँगी, अबिया की क्या एक्टिविटीज़ होती हैं? एक्टिविटीज़ मेरी ये है कि मुझे सिंगिंग पसंद है, मैं सिंगिंग करती हूँ कभी कभी। फिर मौके का फायदा उठाएं। हाँ, म्यूजिशियन भी मौजूद हैं और हम आपसे सुने कुछ अभी ओके जी, ओके ओके जी, उसके अलावा इंशाल्लाह जी जी हम सुनेंगे इसके बिल्कुल। अलावा स्टडी होती है, सेमेस्टर आते रहते हैं, असाइनमेंट्स, प्रैक्टिकल्स वगैरह वगैरह। उसके अलावा मामा की थोड़ी हेल्प करती हूँ और इसके अलावा रूटीन में नमाज वगैरह होती है, वो सब सही। कुछ करके। बिल्कुल बिल्कुल ठीक। प्योर हिकिड़ी स्टूडेंट लाइफ हाँ ठीकु आहे न, उन खां ॿाहिरि न। हाँ, ऐं हिन टाइम जेको स्टडी जो टाइम हूंदो आहे, तव्हां बि जॾहिं यूनिवर्सिटी में हूंदा हुआ या असां बि जॾहिं यूनिवर्सिटी जो टाइम जेको हुयो उन में उन खां स्टडी खां हटी करे घणो कमु थींदो बि न आहे। ॿियूं घणियूं एक्टिविटीज़ तव्हां जेको आहे न, असां त स्टडी करना कोन हुयासीं। तव्हां एक्टर बि आहियो न माशाल्लाह सां, तव्हां परफॉर्मर बि आहियो इलाही जी, सुठा, जी। त तव्हां में उहा शइ स्टार्टिंग खां हूंदी न। जी। पर जेको स्टूडेंट हूंदो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे वरी पोइ CGPA जो बि ख़्यालु करणो पवंदो बिल्कुलु आहे। बिल्कुलु 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 जेकॾहिं GP सही न आहे त पोइ डिग्री के कम जी न आहे। हाँ, ख़ैर, बिल्कुल। स्टडी वारियूं ॻाल्हियूं नथा कयूं, ॾाढो ख़ुशि सब्जेक्ट थींदो। हलो खाइण पीअण जूं ॻाल्हियूं। मैडम, अॼु ईद उल अज़हा जो ॾींहुं आहे, तव्हां कुझु स्पेशल पचाईंदा आहियो अॼु के ॾींहं ते? मुंहिंजी हिकिड़ी डिश आहे बिहनि जो पुलाउ। बिहनि जो पुलाउ, हा, ॿिन्ही ईदनि ते मां ठाहींदी आहियां। इहो तमामु घटि औरतुनि खे ईंदी आहे इहा डिश पचाइण, ऐं ॾाढी ॾुखी हूंदी आहे। बिह खे ॻारण ई ॾाढो ॾुखियो आहे, उहो वॾो मसइलो सवलो आहे, कोई मसइलो कोन्हे। तव्हांजे लाइ सवलो आहे न। तव्हां रेसिपी थोरी शेयर करे सघो था? तव्हां चओ त ईज़ी आहे। सफ़ा ईज़ी आहे। बिह मिटी लाहियो, असां मायूं भॼंदियूं आहिनि मिटी खां। तव्हां जेका वठो था न, जेका उनखे दुकान वारे खे चइजो बाबा मिटी लाहे ॾियो, ॻाल्हि ख़तमु। तव्हांजो वॾो मसइलो हल थी वियो ताईं। तव्हां वठो था उनखां मिटी लाराए वठो, घर अची हुनखे साफ़ु कयो, छिलियो, ऐं जंहिं शेप में कटियोसि, गोल कटियो, टेढ़ा कटियो, जीअं कटियो, उनखां पाणी गरम कयो, उन गरम पाणी में बिह विझो। इन में इहो थींदो त जेकॾहिं बिह जे सुराख जे अंदरि मिटी आहे त उहा गरम पाणी में निकिरी वेंदी। ठीकु। ऐं उनखां पोइ तव्हांखे कलाक खनि उहो ॻरंदा, ऐं ॻरण खां पोइ रखो हुनखे नॉर्मल बाहि ते। इहा हमेशह ख़्यालु रखो त जॾहिं मानी अगरि सुठी ठाहिणी आहे, भाॼी चांवर अगरि तव्हांखे सुठा ठाहिणा आहिनि, टेस्टी ठाहिणा आहिनि, त बाहि नॉर्मल हुजे, विचोली बाहि हुजे। तेज़ बाहि त भाॼी सुठी न पचंदी आहे। हा, सिर्फ़ु उहो होटल ते जेकॾहिं तव्हां कढ़ाई खाओ था पिया त उहा तेज़ बाहि ते पचे थी। बाक़ी जेकॾहिं घर में पचायो था त बाहि खे विचोलो रखो, मीडियम रखो, ऐं उनखे जेको टाइम आहे अधु कलाक या 15 मिंट 20 मिंट या कलाक, उहो प्रॉपर टाइम ॾियो। तव्हांजी मानी सुठी थींदी। ठीकु। त बिहनि खे तव्हां बॉइल कयो, उन खां पोइ वरी तेल गरम कयो कढ़ाईअ में, जंहिंमें बि, ऐं हुन में बिह विझो, तेल गरम थी वञे फुल, हुन में बिह विझो, टमाटा विझो, लूणु मिर्च हैड, बसि इहे 3 शयूं विझो, ऐं उनखे रखोसि 15 मिंट, वरी हल्की बाहि ते रखोसि, टमाटा ॻरी वेंदा, मसाला मिली वेंदा, उन खां पोइ भुञी लाहियोसि मथां सावा धाणा, सावा मिर्च। वाह वाह, ज़बरदस्त बुख लॻी वई हली आहे जी। असां अॻियां वधूं था, असां सां गॾु जेको आहे सो ॿ सिंगर्स ॾाढी प्यारी मौजूदु आहिनि, उन्हनि खां कुझु ॿुधंदासीं। छा ॿुधाईंदव? हिन दिल जो छा ॿुधाया, खोले मां यार ॻाल्हियूं, टे चार ई त नाहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जो छा ॿुधाया, खोले मां यार ॻाल्हियूं, टे चार ई त नाहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जो छा ॿुधाया।
याद मूंखे आहिनि सभु याद मूंखे आहिनि से यादगार ॻाल्हियूं टे चार ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ई त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां। ज़बरदस्त वाओ, बेहतरीन ज़बरदस्त, ॾाढो लाजवाब ज़बरदस्त। गीत। बिल्कुलु बिल्कुलु ऐं ॿिन्हिनि जो जेको आहे न कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न न्यू ॿ सिंगर्स ॻाईंदा आहिनि त उहो जेको आहे न अप एंड डाउन थोरो महसूसु थींदा आहिनि। तव्हां ॾाढो सुठो ॻायो पिया माशाल्लाह सां ऐं तव्हांजी कोशिशि माशाल्लाह सां इलाही सुठी आहे। अभी कौन सा म्यूज़िक ज़्यादा सुनती हैं? मैं बॉलीवुड के सॉन्ग सुनती हूँ और वही सिंग करती हूँ। कहा यह जाता है कि म्यूजिक और ड्रामा पाकिस्तान का, फिल्म्स बॉलीवुड, ये पूरी दुनिया में कहा जाता है। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा महक वो मौजूद आहे। महक तव्हां घणो कंहिंखे ॿुधंदा आहियो? मां त इलाही आबदा परवीन, मैडम आबदा परवीन ऐं जेका उस्ताद आहे सनम मारवी। उस्ताद आहिनि सनम मारवी जो। अच्छा उन्हनि खां तव्हां धाॻो ॿधायो, सिखिया वरिती? सिखिया त न वरिती आहे, बसि धाॻो ई ॿधायो। वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा जी। अच्छा अभी आपसे भी हम पूछना चाहेंगे, जैसे ईद का प्रोग्राम है, आप ईद के प्रोग्राम में मौजूद हैं, आप पहले स्क्रीन पे अपीयर हुई हैं? अच्छा लगा मुझे आकर। मैंने काफ़ी कुछ ऑब्जर्व किया कि स्क्रीन पे कैसे कम्युनिकेट किया जाता है, कैसे आपको गेस्चर्स देने होते हैं, किस तरीके से आपको दूसरों का पहले लिसन करना होता है साइलेंटली एंड देन आपको उसके आंसर करने होते हैं। वाह जी ज़बरदस्त। अभी मैं कोशिश करूँगी किसी और प्रोग्राम में भी आपको इनवाइट करूँ और उस पर हम स्पेसिफिकली लॉ पे बात करेंगे। और लॉ जी फील्ड तव्हां सभिनी सभु ॼाणो था त इलाही सुठी बहितरीन फील्ड आहे। असां वटि महक मौजूदु आहे ऐं महक सां हुनजी सिस्टर बि मौजूदु आहे। सो सनम महक तव्हां खां पुछंदासीं हाणे छा ॿुधाईंदव असांखे? हो केड़ी ईद कभी तो बिना सनम, हो केड़ी ईद कभी तो बिना सनम, हो ना है का खुशी तू जो आ कसम, हो ना है का खुशी तू जो आ कसम, वे दिल भर डई मूंखे गम, हो केड़ी ईद कभी तो बिना सनम, हो केड़ी ईद कभी तो बिना सनम। मूंखां पुछी जे मिठा रोई ॾियां थो तॾहिं घुमंदे जोड़ा जोड़ा जानी ॾिसां थो जॾहिं। मूंखां पुछी जे मिठा रोई ॾियां थो तॾहिं घुमंदे जोड़ा जोड़ा जानी ॾिसां थो जॾहिं। ख़ुशियूं करे वई मुंहुं जो ख़तम, मुंहुं जो ख़तम, हो केड़ी ईद कभी तो बिना सनम, हो ना है
ज़बरदस्त ओके जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंकफुल आहियूं सनम मारवी ऐं महक मारवी, तव्हां प्रोग्राम में आयो, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मिली करे ऐं तव्हांजा गीत ॿुधी करे। ऐं असां जेको आहे सो हिन वक़्तु अॻियां वधंदासीं। प्रोग्राम आहे गीत ख़ुशी जा, ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम आहे, उहो सभु इंजॉय कयूं था, ॾिसूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था। ईद जी स्पेशल ट्रांसमिशन ॾिसंदा रहिजो मेहरान टेलीविज़न।